प्यारा दोस्तों, ही बाल्टीमोर जो शहर उनजे सिटी हॉल जे ॿाहिरां बीठो आहियां ऐं हिन खां पोइ अॼु 15 मेलनि जो या 16 मेलनि जो मुफ़ासिलो आहे। बसि तौकल ते आहे जेका अॻिते असांखे ठिकाणो मिलियो रहण जो। ऐं असां ही जेको पंधु कयो आहे ऐं असां सां असांजो मोक्षा वापसि अची असां सां गॾु बीठो आहे ऐं माय बिलव्ड मुंहिंजी प्यारी घरवारी गॾिजी पर ही सॼी महिनत हिन फाती जी आहे। हिन ते त ख़ैर पोइ ॻाल्हाईंदुसि, पर अॼु साईं GM सैद जो ॾींहुं आहे। साईं GM सैद जिस्मानी तौर ते खणी असां खां अलॻि आहे, थी वियो आहे, पर उनजो फ़िलसफ़ो, उनजो फ़िक्र, उनजो ॾिनल सबक़ु उहो ई आहे जंहिंजे करे ही पंधु थिए पियो। जेकॾहिं उहो फ़िलसफ़ो आउं न पढ़ां हा, उहो फ़िक्र आउं न पढ़ां हा ऐं न सम्झां हा त कतई हिन जदोजहद ऐं हिन शइ खे अमली जामू न पाराए सघां। लतीफ़ साईं चयो आहे त जखरा जीअं शाल तुंहिंजो कन्ने मधो मसुणा। लतीफ़ साईं जा कहिड़ा बैत पढ़ी साईं GM सैद लाइ, कहिड़ा बैत पढ़ा। साईं GM सैद असांजे लाइ हिकिड़ी आथत आहे, असांजे लाइ हिकिड़ो सम्झो त उहा ई शइ पाण खे उनजो फ़िलसफ़ो ई बचाए सघे थो। ऐं जेकॾहिं असीं हुन राह खां हटंदासीं त सिंध खे सुखियो ॾींहुं नथो मिली सघे। त इन करे जेके सिंध में रहंदड़ सिंधी आहिनि ऐं जेके बि सिंध में रहंदड़ सिंधी कारकुन आहिनि ऐं सिंध खां ॿाहिरि जेके सिंधी कारकुन आहिनि, जेकॾहिं साईं GM सैद जे फ़िक्र खे सम्झनि था ऐं उन ते अमल कनि था त पोइ मूंखे सम्झ में नथो अचे त उहे अलॻि छो आहिनि, उहे परे छो आहिनि, उहे हिन जदोजहद में शामिलु छो नथा थियनि, यानी उन्हनि सही नमूने सां न सम्झो आहे। साईं GM सैद जे फ़िक्र खे सॼी दुनिया जे अंदरि, मूंखे यादि आहे त LMC में मूं तक़रीर कई हुई त हिकु ॾींहुं ईंदो त असीं साईं GM सैद जो फ़िलसफ़ो ऐं फ़िक्र खे सॼी दुनिया जे अंदरि दुनिया में फैलाईंदासीं, खणी हलंदासीं। अॼु उहो साईं GM सैद जो फ़िक्र ई आहे। ऐं मूंखे त हैरानी आहे त उहे माण्हू जेके साईं GM सैद जे फ़िक्र खे सम्झण खां पोइ, पढ़ण खां पोइ जेकॾहिं सियासत खां अलॻि थी वञनि या उनजो रस्तो छॾे ॾियनि या मार्च करे वियनि, उहो पोइ आउं नथो सम्झां त साईं GM सैद जे फ़िक्र खे उहे सम्झी सघिया आहिनि। साईं GM सैद जे फ़िक्र, साईं GM सैद जो फ़िक्र छा आहे? साईं GM सैद जो फ़िक्र हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांखे ॿुधायां त उहो सिंध आहे। साईं GM सैद जो फ़िक्र जेकॾहिं हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांखे सम्झायां त उहो भिटाई आहे। साईं GM सैद जो फ़िक्र तव्हांखे हिकिड़े लफ़्ज़ में सम्झायां त उहो सिंधू दरिया आहे। साईं GM सैद सियासी ग़लतियूं ज़रूरु कयूं हूंदियूं जिन जो हुन पाण इज़हार कयो आहे, पर साईं त आशिक़ आहे। आशिक़ खे कंहिं बि ॻाल्हि जो, कंहिं बि शइ जी परवाह न हूंदी आहे। इहे त हुक्मरान हुया जेके साईं GM सैद खे उन कोर्ट में, उन पंहिंजे अदालत में बि उनखे ॿुधऊं न, पर अॼु साईं GM सैद जे फ़िक्र खे, साईं जे फ़िलसफ़े खे, साईं जे आज़ादी जे नज़रिए खे दुनिया जे अंदरि फैलाइण जो पको पह कयो आहे। ऐं साईं जी डिफाइन कयल सिंध खे साईं GM सैद जेको सिंधू देश ते चवनि था, उहो मौजूदा ढांचे जे हिसाब में बि चवनि था, पर सिंधू देश जेको आहे उनजो हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र आहे, उनजो हिकिड़ो तारीख़ी हिकिड़ो बैकग्राउंड आहे। अॼु जेके साईं खे मूं पंहिंजे अखियुनि सां जॾहिं सिंध जो ज़िक्र, लतीफ़ साईं जो ज़िक्र ॻोढ़ा ॻाणींदे ॾिठो त अॼु उन आशिक़ जे फ़िलसफ़े खे हिकिड़ो ॿियो आशिक़ दुनिया जे अंदरि जेको खणी निकितो आहे, त अॼु सिंध जे कारकुननि में वैसाव पैदा करण जे लाइ, उन्हनि खे यकीन पैदा करण जे लाइ त मायूस न आहे थियणो, जंहिंजे करे जेकॾहिं असीं मायूस थियासीं त ॿधी कान्हे, पार्टी कोन्हे, लीडरशिप कोन्हे, त उहे माण्हू भुलियल आहिनि। छाकाणि त साईं जो फ़िलसफ़ो ऐं साईं जो फ़िक्र ज़िंदह आहे त पाण ज़रूरु पंहिंजी मंज़िल माणींदासीं ऐं सिंध जे आज़ादी जो झंडो
दुनिया जे अंदरि अक़वाम मुतहदा में ऐं दुनिया जे अंदरि ज़रूरु फैलाईंदासीं। दोस्तो, हाणे मुंहिंजो हितां खां पंधु शुरू थींदो, वरी रस्ते ते तव्हां सां कचहरियूं थींदियूं। सदाईं गॾु, जीए साईं, जीअं साईं, जीए साईं।